सॼे थरपारकर में जेका सकाफ़ती सरगर्मियूं उरूज ते पहुतल आहिनि। इस्लाम कोट जी हिलाल पब्लिक स्कूल आहे, उते तकरीब मुनक़द कई वई आहे। ॿारड़ा जेके टेबलोस पेश कनि पिया, शागिर्दनि सां ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां छा था चवनि। 1 डिसंबर ते असां सभई स्कूल जा ॿारड़ा, असांजी टीम ऐं असांजा जेके बि शागिर्द आहिनि उहे सभई तव्हां सां गॾु हूंदा ऐं असां सिंधी हुजण जो सबूत ॾींदासीं। तइलीम जो बुरो हाल आहे त असांखे घुरिजे त असीं पंहिंजे ॿारनि खे जेको सो तइलीम ॾियारण ते वधीक ध्यानु ॾियूं, ख़ासि करे पंहिंजे नियाणियुनि खे, त जीअं असांजी सिंध जेका तरक़ी करे सघे। सिंधी सकाफ़त जे ॾहाड़े ते असां इहो मुतालबो था कयूं त असांजी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। असां अॼु सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असांजी सिंधी सकाफ़त जी पहचान आहे टोपी, अजरक ऐं पटको। असीं जिथे बि वेंदासीं पंहिंजे अजरक, टोपी ऐं पटके सां गॾु वेंदासीं। ऐं पूरी अवामी आवाज़ जी टीम खे मुबारकबाद पेश कयां थो। अॼु इहो जेको अजरक ऐं टोपी असां पाए वेठा आहियूं, इहो पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त असां सिंधी हिकु आहियूं ऐं सदाईं हिकु रहंदासूं। सिंधियुनि जी सकाफ़त टोपी, अजरक, कुआड़ी, पटका जहिड़ी आहे जेको असीं पाईंदा बि आहियूं। ऐं हिकिड़ो ॾींहुं रखियो वियो आहे जंहिं ॾींहं ते असीं सभु इज़हार कंदा आहियूं त असां पंहिंजे सिंध सां केतिरो प्यार कंदा आहियूं। ए धरती तुंहिंजा दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो आहे, हिन कारिन रातियुनि में मां जुगनू बणिजी झिरकियो आहे। ए धरती तुंहिंजा गीत लिखी हर दिलि खे मूं विंदरायो आहे। ए धरती तुंहिंजो नाव खणी मूं जनता खे जाॻायो आहे, मूं जनता खे जाॻायो आहे। सिंधी सकाफ़त असांजी तमामु क़दीम सकाफ़त आहे। इहा सकाफ़तनि ते असां एकता जो ॾियारो मल्हायूं था, जेको सिंधियुनि जो हिकु वॾो त्योहार आहे। हिकु पासे जिंद, ॿिए पासे सिंध, मां मुस्कुराए चवंदसि सिंध मूंखे मंज़ूर आहे, सिंध मूंखे मंज़ूर आहे। असांजी गवर्नमेंट खां इहो मुतालबो आहे त असांजी सिंधी ॿोली खे बि क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। असां इहो अहद कयूं था त असां पंहिंजी सिंध धरती खे अमन जी नगरी बणाए महिनत सां ऐं लगन सां दुनिया में नालो रोशन कंदासीं। इहो ॾींहुं असां लाइ ईद जी अहमियत रखे थो। असां इन ॾींहं खे ईद जी अहमियत सां सम्झूं था। हिलाल पब्लिक स्कूल इस्लाम कोट जा जेके उस्ताद आहिनि, शागिर्द आहिनि, उन्हनि जो तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी वचन कनि पिया त 1 डिसंबर ते जेका सकाफ़ती ॾियारो मल्हायो वञे, उन सिलसिले में हिन ॾियारे खे असां जेका क़ौमी ईद तौरु मल्हाए रहिया आहियूं। सिंध हुकूमत समेत वफ़ाक़ी हुकूमत खां जेका मुतालबो कनि पिया त सिंधी ॿोली आहे, उनखे क़ौमी ॿोली जो जेको दर्जो आहे उहो ॾिनो वञे। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।